صحافي الطاف हुसैन कांधड़ो जे घर मां चोरी थियल ऐं पीका ऑर्डिनेंस खिलाफ नसीराबाद जे सहाफ़िन अहमद बख्श डेपर, मोहम्मद अकरम शेख, बशीर अहमद लग़ारी, अब्दुल वहीद बादानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे सहाफ़िन चयो त पीका ऑर्डिनेंस इज़हार जी आज़ादीअ जे ख़िलाफ़ साज़िश आहे। मेहरान टीवी जे एडिटर अल्ताफ हुसैन कांधड़ो जे घर मां 7 ॾींहं अॻु थियल चोरीअ जा पुलिस जवाबदार गिरफ़्तार करे न सघी आहे। नसीराबाद पुलिस चोर सिपाहीअ जे रांदि में मसरूफ़ आहे। सहाफ़िन चयो त अल्ताफ कांधड़ो जे घर मां थियल चोरी बिना देर वापस कराई वञे। खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सुमरा वॉलपेपर पीवीसी पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफ़ाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजन अली सुमरो, फोन नंबर 03333370251 03333707886। नोट व्हाट्सएप पिण साॻे नंबर ते आहे। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.